नहमदुहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह व तिलकल अम्सालु नज़रिबुहा लिन्नासि लअल्लहुम यतफ़क्करून। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। मुख़्तसर हम्द व सना खां बाद अज़ीज़ान गिरामी, ही प्रोग्राम अज़मत क़ुरान करीम जे उन्वान ते रखियो वियो आहे। मुख़्तसर ऐं क़ुरान करीम जी फ़ज़ीलत बयान कंदुसि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन क़ुरान करीम जो मक़ाम ऐं मर्तबो तमाम घणो रखियो आहे। मुसलमानो, ही क़ुरान करीम उहो क़ुरान करीम आहे जंहिंजी हिफ़ाज़त अल्लाह रब्बुल इज़्ज़त खुद खई आहे। याद रखो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तौरेत नाज़िल कयो, पर तौरेत जी ज़िम्मेदारी न खई। इंजील नाज़िल कयो, इंजील जी ज़िम्मेदारी न खई। ज़बूर नाज़िल कयो, उन जी बि ज़िम्मेदारी न खई। अल्लाह फरमायो, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। हे क़ुरान करीम असां नाज़िल कयो आहे ऐं असां ई इन जी हिफ़ाज़त कंदासीं। हाणे तौरेत बि बदिलजी वियो, इंजील बि बदिलजी वियो, ज़बूर बि बदिलजी वियो। जेके बि अल्लाह किताब नाज़िल कया बदिलजी विया। वक़्तनि जे आलिमनि, वक़्त जे राहिबनि उन्हनि खे मटाए छॾियो। पर ही क़ुरान करीम जंहिंजी ज़िम्मेदारी अल्लाह खुद खई, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। हे क़ुरान करीम अल्लाह फरमाए थो, ज़िक्र असां नाज़िल कयो आहे ऐं हिन ई क़ुरान करीम जी ज़िम्मेदारी बि असां खई आहे। तौरेत बि बदिलजी वियो, इंजील बि बदिलजी वियो, ज़बूर बि बदिलजी वियो। ही सभ जा सभ किताब बदिलजी विया। वक़्त जे आलिमनि, वक़्त जे राहिबनि उन्हनि खे मटाए छॾियो। पर अल्लाह फरमाए थो, ही क़ुरान करीम आहे जंहिंखे असां ई नाज़िल कयो आहे, असां ई हिन जी ज़िम्मेदारी खई आहे। केतिरा बि इंसान अचनि, केतिरा बि आलिम अचनि, केतिरा बि कारी अचनि, हिकु लफ़्ज़ छा, हिकु ज़बर बि हिनखे मटाए नथा सघनि। अरे तव्हां हिनखे हे काफ़िर हो, तव्हां हिननि खे साड़े छॾींदव, तव्हां हिननि खे जलाइण जी कोशिश कंदव, हिन क़ुरान करीम खे तव्हां मिटाइण जी कोशिश कंदव। पर यादि रखो, मूं हिन क़ुरान करीम खे ईअं ई हिफ़ाज़त जो ज़िम्मो खयो आहे। जो कई कारी बनाए छॾिया, कई हाफ़िज़ बनाए छॾिया, तव्हां मिटाइण जी कोशिश कंदव। ही तव्हांखे पढ़ी करे ॿुधाईंदा, ही क़ुरान करीम एतिरी अज़मत वारो। हिन क़ुरान करीम जो मक़ाम एतिरो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे उम्मत ते नाज़िल कयो, उहा उम्मत पूरी उम्मतनि जी सरदार बणिजी वई। जेको फ़रिश्तो हिन क़ुरान करीम खे खणी आयो, उहो फ़रिश्तो तमाम फ़रिश्तनि जो सरदार बणिजी वियो। जंहिं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो, उहा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामुल अंबिया, ख़ातमुल अंबिया बणिजी वियो। एतिरी अज़मत, एतिरी मक़ाम वारो ही क़ुरान करीम। अॼु ॿुधायो मुसलमानो, असां हिन क़ुरान करीम जो केतिरो ख़्याल कयो आहे, केतिरो हिन क़ुरान करीम ते असां अमल कयो आहे। जेकॾहिं असांजो ईमान मज़बूत हुजे हा, हिन क़ुरान करीम ते अमल हुजे हा, त हिननि ज़ालिमनि खे, हिननि फासिकनि खे, हिननि यहूदो नसारा खे अल्लाहु अकबर हिन क़ुरान करीम जी बेहुरमती करण जी मजाल बि न मिले हा। ही सोइडन अॼु क़ुरान करीम जो बेहुरमती करे थो। ॿुधायो मुसलमानो, असांजो ईमान वियो कि न आहे? अल्लाह फरमाए थो, इन्ना अरज़नल अमानता अला समावाति वल अर्दि वल जिबाली فأبين أن يحملنها وأشفقن منها وحملها
फरमाए तो कुरान करीम असा पहाड़ नगया पेश कयो, असा जबल नगया पेश कयो, असा इंसान जमीन जे अॻियां इन जबलन जे अॻियां इन पहाड़ नगया पेश कयो, सभिनी इनकार करे छॾियो। हिन इंसान हिन कुरान करीम खे खयो, हिन अमानत खे खयो, वाइशफक न हिन अमानत खे खणी करे हिन कुरान करीम जी अमानत के खयो। हमल हल इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला। अल्लाह फरमाए तो जालिम बिया, ये जाहिल बिया, हिन के असा कुरान करीम दिनो, हिन के कुरान करीम हिन अमानत खई भी सही पर हुन के संभालियो न, हिन जल्दबाजी में अमानत खई तो सही पर इन संभाले न सकियो। अल्लाह फरमाए तो जालिम बिया, ये जाहिल बिया, छाजे लाए जो कुरान करीम हिनन वटाए हर शे बयान थी पया कुरान करीम में पर अमल नथा कन, हिनने अमल ना है। अल्लाह फरमाए तो असा कौमन अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो ही कुरान करीम एतरो अजीम आहे, एतरो मकाम आहे हिन कुरान करीम जो। हिन कुरान करीम जे करे अल्लाह कई कौमन के बुलंद करे छड़े तो ऐं कई कौमन के रुसवाई ज़लील करे छड़े तो। आज मुसलमानो असा जो हाल छा थी चुको आ, असा कुरान करीम के छड़े दिनो। अज तवा जे गया कई कारी हुंदा, कई हाफिज़ हुंदा जिन कुरान करीम के छड़े दिनो। अज तो इबरत बना पिया तवा जे गया, इबरत होना तवा जे गया ऐं जिन कुरान करीम के अख्तियार कयो अल्लाह उन्हनि खे एतिरो इज़तूं ॾिनियूं, एतिरो मक़ाम ॾिनो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो इन्नल्लाह यरफ़उ बिहाज़ल किताबि अक़वामन व यज़उ बिआखिरिन। ही कुरान करीम वो आहे जे करे हिन कुरान करीम के हिन कुरान करीम जे ज़रिए असां कई क़ौमुनि खे बुलंद कयूं था ऐं कई क़ौमुनि खे रुसवा करे छॾियूं था, कई क़ौमुनि खे बुलंद करे छॾियूं था। जेके क़ौमूं ईमान आणीनि थियूं, जिन हिनजी इत्तिबा कई, जिन पैरवी कई, अल्लाह फरमाए तो असां उन्हनि खे, अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो अल्लाह उन्हनि खे बुलंद करे छॾे थो। पर जिन शख़्सनि कुरान करीम खे छॾे ॾिनो, कुरान करीम खां एराज़ कयूं, हिफ़्ज़ बि कयूं, पढ़िया बि सही, यादि बि कयूं, पोइ दुनिया जे पोयां लॻी विया, माल मिल्कियत जे पोयां लॻी विया, अल्लाह फरमाए थो असां कई क़ौमुनि खे रुसवा करे छॾियो। याद रखो जे करे असा कुरान करीम जो ख्याल न रखियो, कुरान करीम ते अमल न कयो त एड़न काफरन के गुस्ताखी करण जो मौको मिली वेंदो, बेहुरमती करण जो मौको मिली वेंदो। वरना मुसलमान जे करे तवा तारिक बिन ज़ियाद जी सीरत के पढ़ी ॾिसो, जे करे उमर बिन अब्दुल अजीज मौजूद हुजे हा, सैयद उमर बिन खत्ताब हुजे हा, या को भी एक सहाबी हुजे हा, मुसलमानों के में मजाल न हुजे हा जो कुरान करीम जे खिलाफ ॻाल्हाए हा, कुरान करीम जे खिलाफ एडी बेहुरमती करे हा। छो त असां जो ईमान खत्म थी चुको आ। तारिक बिन ज़ियाद 17 साल जी उम्र में अंदरस के फतह कयो, ईमान हो, जज्बो हो। मोहम्मद बिन कासिम 17 साल जी उम्र में हिंदई सिंध के फतह कयो। मुसलमानों ईमान हो, जज्बो हो। अज असा जो ईमान, असा जो जज्बो खत्म थी चुको आ। इन जे लाए जो असा ते काफर मुसल्लत थी चुका है। जेकर असा में ईमान हुजे आ त के काफर में भी मजाल न हुजे आ। अल्लाहु अकबर। अल्लाह ताला कुरान करीम जी ता कयामत हिफाजत कंदो, पर जे कौम जे इंसान कुरान करीम के छड़ियो उहो रुसवा थी वेंदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हे कुरान करीम वो आहे काल कुरान हुज्जतु लका व अलैका। कुरान करीम कयामत जे ॾींहुं किन जे मथां हुज्जत थींदो, किन खे जन्नत में वठी वेंदो ऐं किन खे जहन्नम ॾांहुं वठी वेंदो। किन जे खिलाफ ॻाल्हाईंदो। जिन अमल कयो, जिन कुरान करीम जी पैरवी कई, कुरान करीम जे रसल अहकामन जी इत्तिबा कई, उहे त कामयाब थी वेंदा, उहे त जन्नत में दाखिल थींदा। पर जिन कुरान करीम खां एराज़ कयो, जेके कुरान करीम के छड़े करे जिंदगी बसर कयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिनन जे खिलाफ कुरान करीम ॻाल्हाईंदो। इन जे लाए असा के कुरान करीम ते अमल करण खपे ऐं कुरान करीम जी अज़मत मकाम के सुञाणे करे असा कुरान करीम ते अमल कयूं। अल्लाह रब्बुल इज्जत खां दुआ आहे मूंखे तव्हां खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।